बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन हमेशा उन जी जेका रुग़बत हूंदी आहे, उन जी जेका मुहब्बत हूंदी आहे, उहा नेकी जी तरफ़ हूंदी आहे। याने उहो चाहींदो आहे त मां नेकी कयां, भलाई जा कम करे वठां। ऐं मुनाफ़िक़ शख़्स जेको हूंदो आहे उहो सिर्फ़ु दुनिया ऐं उन जे जेका मता आहे, उन जी जेका माल मिल्कियत आहे, उन जे गॾिज करण जी तरफ़ भॼंदो आहे। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमायो त मोमिन अल्लाह तबारक व तआला जी राह में ख़र्च बि कंदो आहे ऐं उन जी रज़ा तलब कंदो आहे। पर मुनाफ़िक़ शख़्स जेको आहे उहो अल्लाह जी राह में ख़र्च त कोन कंदो आहे, बल्कि हू मिल्कियत गॾु करण में मसरूफ़ रहंदो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन शख़्स अल्लाह तबारक व तआला खां डिॼंदो आहे ऐं डिॼंदे अल्लाह तबारक व तआला जे डिॼ में रोअंदो बि आहे। पर मुनाफ़िक़ गुनाह कंदो आहे ऐं गुनाह करण खां बाद में ख़ुशि बि थींदो आहे। सो दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जे हबीब इहे मोमिन ऐं मुनाफ़िक़ जूं निशानियूं ॿुधायूं। ऐं अल्लाह तबारक व तआला बि क़ुरान शरीफ़ में इरशाद फरमायो आहे त मुनाफ़िक़ मर्द ऐं मुनाफ़िक़ औरतूं इहे हिक ॿिए जा भाइर आहिनि। इहे गुनाह जी तरफ़ सॾनि था, याने गुनाह जी तरफ़ उहे असांखे सॾनि था, नेकीअ खां परे कनि था ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जहन्नम में दाख़िल कंदो। ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे उन्हनि खां बचाए, असांखे पंहिंजे मोमिननि सां गॾु रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला ते ईमान आणण वारनि सां गॾु रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं पंहिंजे ख़ौफ़ में रोअण वारी अखि नसीब फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला जे ख़ौफ़ में असां रोऊं ऐं उन खां बख़्शिश तलब कयूं। अल्लाह तबारक व तआला गफ़ूरुर रहीम आहे, यकीनन असांजा गुनाह बख़्शे छॾींदो। सो दोस्तो अज़ीज़ो, हमेशा अल्लाह तबारक व तआला खां डिॼो ऐं अल्लाह तबारक व तआला खां बख़्शिश तलब कयो। इंशाअल्लाह हू गफ़ूरुर रहीम आहे, असांजा गुनाह बख़्शे छॾींदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।